सभिनी खे GSN के माण्हू तारीख़ थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था, घायल धरती जे सीने ते एॾी गहरी चीख थियनि था जा माण्हुनि खे जाॻाए थी ऐं दुनिया खे बदिलाए थी। सिंध धरती अहिड़ा हज़ार अमर किरदार पैदा पे कंदी रही है जेके अमर थी विया, पोइ चाहे उहे शाइर हुजनि, अदीब हुजनि, सियासतदान हुजनि, देशभक्त हुजनि, अदा शहीद डॉक्टर हुजनि या साइंसदान। पर सिंध जी मिट्टी अहिड़ी त ज़रखेज़ आहे जा पंहिंजे खमीर मां अहिड़ा हज़ार अमर किरदार पैदा कंदी रही आहे। अॼु आऊं अहिड़े ई अमर किरदार रहबर सिंध पीढ़ी जे पैगंबर जदीद सिंध जो तारीफ़ करंदड़ जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं GM सैयद मुतालिक़ कुझु ॻाल्हाइणु चाहींदसि। मुझे मन मन दिरजा साईं, मुझे मन मन दिरजा साईं, बुलबुल जे गुलशन जा साईं, तुझे सिता ही सिर सदको, तुझो रहबर मुझो रहबर। साथियो, अॼु हिकु अहिड़े सवाल ते ॻाल्हाइणु चाहियां थी जेको सवाल कुझु नासमझ ऐं नादान माण्हू या लीडर पंहिंजी सुस्ती, नाकामी, काहिली, भाड़ियाप या लालच पिणो लिकाइण लिकंदा आहिनि, चवंदा आहिनि या वरी उन्हनि खां चवरायो वेंदो आहे त अबा साईं GM सैयद सिंध लाइ छा कयो, भला साईं GM सैयद सिंध माण्हुनि लाइ छा कयो, साईं GM सैयद सिंध ऐं सिंधियुनि लाइ छा छा कयो, सभु ॿुधाइण मुंहिंजे वस में नाहे, पर कुझु आउं ज़रूरु ॿुधाईंदसि। 17 जनवरी 1904 ईस्वी में सन शहर में पैदा थींदड़ नंढेला पंहिंजी वालिद जी शफ़क़त खां महरूम थी वियो। साईं GM सैयद पंहिंजे सियासी सफ़र जी शुरूआत खिलाफ़त तहरीक खां कई। साईं सन खिलाफ़त कॉन्फ्रेंस इंतज़ाम साईं GM सैयद कयो, जंहिंजी सदारत सिंध जे नामवर आलिम फतह मोहम्मद सेवाणी कई। उन दौर में जंहिं बि उन रियासत में हिसो पे वरितो, उन जी ज़मीन अंग्रेज़नि ज़ब्त पे कई। साईं GM सैयद 1925 ईस्वी खां सिंध जे सियासी मसइलनि में बाक़ाइदा हिसो वठण जी शुरूआत कई। साईं GM सैयद बाक़ाइदा हिसो वठण जी कोशिश कई। ज़िले लोकल बोर्ड जो हिसो रहियो, जंहिंमें हुन सिंध जे हारनि तोड़े ज़मींदारनि जा मसइला हल करण जी कोशिश कई। पंहिंजे तलके जे स्कूल बोर्ड ते चेयरमैन तौरु कमु कयो। गांधी सां मुलाक़ात करे हिंदुस्तान जी आज़ादी जी तहरीक में हिसो वरितो। डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड कराची जो सदर, ॻोठ सुधार, समाज सुधार तहरीक जी आज़ादी तहरीक में किरदार ऐं एंटी बनियूं तहरीक जो क़याम अमल में आणण, सूफिया सिंध सिंध मुहाज मुतदा मुहाजी साईं GM सैयद कराची लोकल बोर्ड में कम कंदे म्यूजियम कमेटी, सिंध सेंट्रल कोऑपरेटिव बैंक ऐं मलिक कोऑपरेटिव सोसाइटी में रज़ाकाराना तौर खिदमतूं सरअंजाम ॾिनियूं। औरतुनि लाइ वुमेन वेलफेयर एसोसिएशन ठाही। कराची खां कोटड़ी ताईं, झोक खां शाह बंदर, सजावल खां जाती ताईं पका रोड ठाराया। उन्हनि इलाइक़नि में मुसाफ़िरखाना, खूह ऐं स्कूल ठाराया। सिंध यूनिवर्सिटी ठाराई। साईं GM सैयद जी सॼण ऐं सुपरी सिंध हुई। साईं GM सैयद न सिर्फ़ सिंध जी आज़ादी, क़ौमी वतनी तशख़ुस जो नज़रियो ऐं शऊर न, पर आलमी सतह ते इहो मञरायो त सिंधी हिकु तारीख़ी क़ौम आहे ऐं सिंध संदन तारीख़ी वतन आहे। पाकिस्तान ठहण खां पोइ जॾहिं बि पाकिस्तान जो हुकुमरान सिंध खे को नुक़सान ॾींदा हुआ त साईं GM सैयद खे नज़रबंद या गिरफ़्तार कंदा हुआ। जॾहिं सिंध मथां को ॾुखियो वक़्तु आयो त GM पंहिंजो सीनो सहायो। जॾहिं वञी उन जी पंजोड़ में सिंध खे फासायो वियो, तॾहिं केतिरा ई सियासतदान पुठी रही पोइ ते भॻा, पर भॻो आऊं न चवां जी सिट ते सिर्फ़ु साईं GM सैयद ई पूरो लथो। जॾहिं साईं GM सैयद पंहिंजी बग़ावत जो ॾोह क़बूल करण लाइ कोर्ट पहुचंदो हो त जज पंहिंजी कोर्ट छॾे भॼी वेंदा हुआ। साईं GM सैयद पंहिंजी ज़िंदगी जा 32 साल जेल या नज़रबंद में गुज़ारिया आहिनि। साईं GM सैयद सिंध जे माण्हुनि खे नज़रियाती, सियासी, समाजी सोच ॾियण लाइ 60 खां मथे किताब लिखिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में हाणे उन्हनि माण्हुनि खे या लीडरनि खे इहो जवाबु ज़रूरु मिलियो हूंदो त साईं GM सैयद सिंध ऐं सिंधियुनि लाइ छा कयो। मक्कलनि जे भितनि ते पढ़ी थो त पढ़, मक्कलनि जे भितनि ते पढ़ी थो त पढ़ बि शहीदनि जे रत जी कहाणी ना। हिकु बिलावल हो घाणे में कटिजी वियो, हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी ना।